ओ मुंहिंजी अम्बड़े मारिया त असां मिसकीन था वञूं जे मिलूं था तोसां त मौला दाद थो मारे असांखे जे तोसां नथा मिलूं त तूं थी पई मयारूं ॾे मौला दाद केर थींदो आहे जो मूंसां मिलण ते तव्हां खे मारे मौला दाद थो चए पियो त अरबेली मुंहिंजी ज़ाल आहे उन सां को बि न मिले को बि न ॻाल्हाए ओ अम्बड़े मूंखे त इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त अहिड़े माण्हूअ सां तूं ज़िंदगी कीअं गुज़ारींदीअ जेको शादीअ खां पहिरियों ई तो तुंहिंजे मथां हुकुम हलाए आऊं अरबेली आहियां अरबेली हुकुम त पंहिंजे भाउ जो कोन सठम त पोइ मौला दाद केर थींदो आहे ना भर न अहिड़ी ॻाल्हि न करजी चल जेकॾहिं मौला दाद खे ख़बर पइजी वई न त तोसां गॾु मुंहिंजी बि खलल आहे छॾींदो मूं मथां आङुर बि खयई न त हुन सां शादी ई कोन कंदसि ओ अम्मा हींअर त तोखे खणी कुझु बि कोन चवंदो पर असां त मूंसां मिलण ते तव्हां खे मारियो अथसि ओ अम्बड़े कसम सां हिन नूर मिठे जो कसम इन करे ई त चवां थी त ओ मुंहिंजी मिठड़ी मां तूं असां सां न मिलंदी कर जेकॾहिं तुंहिंजी दिलि नथी चवे मिलण ते त पोइ कहिड़ियूं थी ॻाल्हियूं करे पई अमड़ मां त सोचूं वेठी हुअसि त तुंहिंजी दावत कयां तोखे मानी खारायां तुंहिंजो ख़िदमत कयां पर अमड़े हे मौला दादा जो ॾिसे थी पई त मूंखे कंहिंजो बि ख़ौफ़ नाहे त पोइ अमड़ सुभाणे मंझंदि जो तूं हली अचिजांइ मां तुंहिंजे लाइ मानी पचाए ठाहे तोखे खाराईंदसि पर अमड़ मूंखे कोन थो लॻे पियो त मौला दाद तोखे का इजाज़त ॾींदो असां वटि अचण जी आऊं ईंदसि ॾिसां त मौला दाद मूंखे कीअं थो रोके अड़ी भागन भरी तुंहिंजा भाई हाणे इन मौलूड़ीअ खे ख़बर पवंदी त कीअं हंधि अड़ियो आहे भागन भरी चाचीअ जो इरादो आहे त मुंहिंजी शादी अरबेली सां थिए पर मुंहिंजो को बि इरादो कोन्हे मां चवां थी पई ॿी अहिड़ी छोकिरी का बि हथ न ईंदई सोचण में कहिड़ो फ़ाइदो इहो संग तूं ई मौला दाद खे मिलंदो पोइ अजाए सोचे मां पंहिंजे मथे जो सूर छो वधायां मुंहिंजे हूंदे मौला दाद अरबेलीअ सां शादी कंदो ऐं चरिया जेकॾहिं तुंहिंजी दिलि हुजे न त मूंखे ॿुधाए इहा सेंधा भागन भरीअ जी मां तुंहिंजी शादी अरबेलीअ सां कराईंदसि हा इहो सोचे छा थो ॿ फ़ाइदा इन शादीअ करण मां हिकिड़ो त तुंहिंजो घर आबाद थी पवंदो ॿी ख़बर अथई दुश्मन जी दांगी भॼी पवंदी दांगी नथो चाहे न तूं त तुंहिंजो दुश्मन सॼे ॻोठ में बदनाम थिए मां त चाहियां थो पर इहो ॿुधाए मुंहिंजे चाहिण सां छा थींदो कीअं सम्झायां हिन छोरे खे अड़े छोरा मां तोखे अच्छे मथे सां पंहिंजी सींध ॾिनी आहे अञा बि तोखे मुंहिंजे लफ़्ज़नि ते एतबार नाहे कयो न खणी एतबार कराए ॾे रिश्तो तोखे मुंहिंजो पूरो साथ ॾियणो पवंदो छा करणो आहे मूंखे हाणे ॿुध तोखे छा करणो पवंदो पोइ इहो कमु त आसान आहे पोइ ईअं सम्झो त अरबेली तुंहिंजी इहो मौलड़ो हीअं हथ मटींदो रहिजी वेंदो मां तोखे कीअं सम्झायां तूं असां सां घटि मिलंदो कर हिकु तरफ़ रईस सां दुश्मनी ॿिए तरफ़ वरी वली दाद खे तो मथां शक थी पियो आहे मुंहिंजी त हुननि सां का बि दुश्मनी न आहे पोइ हू मूं मथां कहिड़ो शक पिया कनि इहो ई त तूं असांजी मदद करी थो तव्हां सां मिलण को गुनाह त न आहे पर वली दाद गुनाह सम्झे थो जेको बि असां सां मिले थो उनखे पंहिंजो दुश्मन थो सम्झे जेकॾहिं हू दुश्मन सम्झनि था त ख़ैर आहे ख़ैर नाहे तूं वली दाद वारनि खे कोन थो सुञाणी हू तमामु ॾिंगा आहिनि रेस खां वधीक त न हूंदा न बादशाह कोन मणंदो ख़बर बि अथई पोइ बि चई थो रेस जो दॿा तेसि ताईं तव्हां मथां ख़तमु कोन थींदो मंज़ूर जेसि ताईं असां तव्हांजे दर आहियूं
खाली धमकाइण खां सवाइ हू कुझु बि करे कोन सघंदो मोर। तव्हां चओ था बाक़ी रेस जो नालो ॿुधी असांजा त लिंग कांडारजी था वञनि। अबा जेकॾहिं तुंहिंजे मथां ज़ोर वधी वञे ऐं तूं असांखे मजबूर थी रेस जे हवाले करण लाइ तयार थी वञे त पोइ मूंखे मारे मुंहिंजो लाश हुननि जे हवाले कजांइ। मां तोखे मयार कोन ॾींदसि, बाक़ी ज़िंदा अलाह ख़ैर कंदो। अहिड़ो वक़्तु ई न ईंदो अमां। अदा मंज़ूर, सूबेदार जो ज़ोर तो न आहे न तव्हां मथां। फ़िलहाल त उन्हनि खे वापसि करे छॾियो आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त अॻियों क़दम कहिड़ो था खणनि। तव्हां को बि ख़ौफ़ न कयो, सभिनी खे मुंहुं ॾेई वठंदासीं। सुबुह खां वठी अरबेली घरां निकितल आहे ऐं ॾींहुं लड़ी चुको आहे। अञा ताईं अरबेली घर वापसि कोन आई आहे ऐं तोखे का बि परवाह न आहे। अदा परवाह तॾहिं कयां जॾहिं मूंखे पंहिंजे अरबेली ते शक हुजे। मूंखे हुन ते पूरो पूरो भरोसो आहे। उहा जिते बि हूंदी को ग़लति क़दम न खणंदी। एतिरियूं अखियूं न पूर माई, एतिरियूं अखियूं न पूर। किथे ईअं न थिए जो सॼी ज़िंदगी लाइ शर्म खां तुंहिंजूं नज़रूं झुकी वञनि। छो अचे मूंखे मुंझायो थी अदा? असांजी अरबेली अहिड़ी न आहे जहिड़ो तूं हुनखे सम्झी थो। अदी अरबेली तमामु सुठी छोकिरी आहे, पर हिते जो माहौल आहे न ॾाढो ख़राबु आहे। इन करे मौलादात परेशान आहे त अरबेली केॾांहुं वई हूंदी राणीअ जे घर। पोइ वञ न, हिते बीठी छा थी करीं? वञ वञ वठी अच अरबेली खे। अञा ताईं हुते छा पई करे? अदा कंहिंजी ॻाल्हि पिया कयो? अरबेलीअ जी। भेण, अरबेली तव्हांजे घर आहे? अदा मां त सुबुह खां वठी अरबेली जी शिकिल बि न आहे ॾिठी। उॾे न आहे त पोइ काॾे वई? हितां कंहिंसां गॾु वई हुई? हितां त अकेली वई आहे। चए पई त निमाणी सां गॾिजी। निमाणी 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 यानी भागी अञा ताईं पीछो कोन थी छॾे। अदा पोइ पक सां इहा मुई भागन भरी इन छोकिरी जा कन भरे रही हूंदी। अजन भागन भरे खे अहिड़ो त सबक सेखारियां थो जो सॼी ज़िंदगी यादि कंदे। निमाणी, ओ छोरी निमाणी आई पुफी आई। चल पिया निमाणी अम्मा अरबेली काटिया। अरबेली, ओ अरबेली, अच बाहर अच।
छॾियो तो छॾियो मत बंदि थी हल ॿार जो कॾहिं ख़बर न पवंदी हलो अहिड़ी भागन भरी तुंहिंजा भा हाणे ॿुधायो त मां तव्हांखे छा चवां तोखे वॾो पंहिंजी भेण ते नाज़ हुयई न चवंदे त मुंहिंजी फिलाणी भेण दादली भेण टीरी भेण हाणे त ॾिठईसि न पंहिंजी अखियुनि सां छा ॾिठो अथव एॾो शक अञा चई थी त शक आहे हा शक पियो करी कमरे में मूंसां गॾु निमाणी हुई अञा निमाणी ॿाहिरि निकिती त बस हाणे बस वधीक पंहिंजी सफ़ाई में हिकु लफ़्ज़ होश कर मोला दादा होश कर अजायो अरबेली ते इल्ज़ाम थो हणी पर अदामा बस चयो मैं बस बाबू ए जज़्बाती आहे ऐं ॿी ॻाल्हि त तोसां हद खां वधीक प्यार थो करे ऐं जंहिंजे विच में प्यार हूंदो आहे न शक बि उन्हनि में ई पैदा थींदो आहे जेकॾहिं तव्हांखे ॾुख पहुतो आहे न त उन लाइ मां तव्हां खां माफ़ी थो घुरां हा ॾुख पहुतो आहे तॾहिं त ॾिसी नथो मां रोअण जहिड़ो थी वियो आहे न दाना तूं वॾो आहीं तुंहिंजे लाइ असां दिलि में इज़त आहे अच मोला दादा मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध बेवकूफ़ी छा हा मां पंहिंजी अखियुनि सां उन ॿिन्हिनि खे अजाया ये शक करण छॾे ॾे तुंहिंजो ऐं अरबेली जो रिश्तो टोड़ण लाइ या भागन भरीअ जी चाल आहे चाल ऐं तूं उन जी चाल में अची वे भागन भरी भी इहो ई थी चाहे त तूं जज़्बात में अची अरबेलीअ खे घरां तड़े कढी छॾ त जीअं रबुअ जो रस्तो आसान थी वञे वधीक तूं पंहिंजी मर्ज़ीअ जो पाण मालिक ई पर जेकॾहिं तोखे अरबेली सां शादी न आहे करणी त उन्हनि खे मां मां अरबेली खां सवाइ हिकु पल बि ज़िंदा नथो रही सघां अरबेली हिन दिलि में घर करे चुकी आहे त पोइ वञ उन्हनि खां माफ़ी घुराई राज़ी कर उन्हनि खे त मां तुंहिंजो 2 ॾींहनि में निकाह करायां पोइ तूं पंहिंजूं पाबंदियूं अरबेलीअ जे मथां मड़े सघीं थो सिर्फ़ 2 ॾींहं तूं इंतज़ार कर कहिड़ी ज़रूरत हुई बनीअ ते कमु करण जी
तव्हां खे केतिरो सम्झायूं त रईस जो हिन वक़्त असां ते पूरो ज़ोर आहे। यार गलती थी वई, पर हाणे चाचा खे कीअं छॾाइजे? कोशिश कयां थो, पर सूबेदार कोन मञींदो। हुन मथां बावल खान जो पूरो ज़ोर आहे। भलाई कई अथव, हाणे वधीक जेतिरी भलाई थी सघेव कयो असांखे। मां पंहिंजे तरफ़ां पूरी कोशिश कयां थो, वधीक जेको चाचे जो नसीब। तैयारी करणी पवंदी, तव्हांखे कुझु सब्र करणो पवंदो। अधी मौलादात के सब्र कोन थो अचे। हू त चए थो अॼु राति ई निकाह पए। निकाह अॼु राति छो भला सुभाणे मोड़ी थी छा? माई अकुल खां कमु वठ, मुंहिंजे भेण जी शादी आहे, पोइ पुॼे त ॿकरी कोठा खपनि। तव्हांखे जेको सामान खपंदो न उहो मां वठी ईंदुसि। अॼु आचर आहे, जुमे जी राति निकाह पवंदो। ऐं असुर महिल लाऊं, उन खां वधीक हिकु ॾींहं जी बि मोहलत कान मिलंदई। ऐं जेका बि तव्हांखे तयारी करणी आहे उहा हींअर जो हींअर करे छॾियो। तयारी वरी कहिड़ी? असां त उन राति। ठीकु आहे अदा, असांखे मंज़ूर आहे। जन्नत, सुभाणे सॼे ॻोठ में सॾु ॿुधाए छॾ। हा, हाणे ई सॾु ॾियारां थी। भाउ, मां सम्झां थो त उहा कहिड़ी ॻाल्हि आहे जंहिं तुंहिंजूं निंड्रूं हराम कयूं न, पर जंहिं क्रोध जी भट्टीअ में तूं जली थो न, यार उहा हिकु साज़िश हुई जंहिंमें बाना बि सच्चाई न हुई। ओए छो उन ॻाल्हि खे पंहिंजी दिलि ते विहारी वेठो ई? यार इन ॻाल्हि खे पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ मां कढी छॾ, न त मौलादा त निंड्रूं हराम थी वेंदई। अदा, रब्बू जे मौत सां इहा अखियुनि ॾिठी ॻाल्हि मुंहिंजे दिलि ऐं दिमाग़ मां ख़तम थी वेंदी, न त मुंहिंजे अंतर जो क्रोध मूंखे ई ख़तम करे छॾींदो। अरे रब्बू भॻो कोन थो वञे, तूं पहिरियां शादी करे वठ, कुंवार वनवाह में वेठल आहे। मां पंहिंजी कुंवार खे ओसी ताईं हथ न लाहींदुसि अदा, जेसी ताईं तूं रब्बू जे ज़िंदा जिस्म खे मुर्दा करे उनखे कफन नथो पाए। रब्बू जो लाश मां तोखे तोहफ़े में आणे ॾींदुसि। पहिरियां तूं पंहिंजो पाण खे संभाल, किथे शादीअ खां पहिरियां को नुक़सान न करे विझी। बावर खान तव्हांजे भरोसे जे करे हमरा तव्हांजे हवाले कयो आहे, उनखे कुझु बि न चइजो। एसपी साहब पैसा वरिता अथई, पैसा को थोरो कोन थो करे। जेकॾहिं एसपी साहब खे ख़बर पई त मुंहिंजी नौकरी हली वेंदी, पोइ पैसा मुंहिंजे कहिड़े कम जा? जॾहिं तव्हां गिरफ़्तारी ज़ाहिरी कोन कंदव त एसपी साहब खे कीअं ख़बर पवंदी? बावर खान मंज़ूर भॼंदो थो अचे, अॼु बि थाणे ते आयो हो। जेकर असां बिजार खे ज़ाहिर न कयोसीं त कोर्ट में हलियो वेंदो। तव्हां बेफ़िक्र थी वञो, मंज़ूर खे एतिरी मोहलत ई न मिलंदी। ओके, खुदा हाफ़िज़।
अकबर जी बाबल साईं। मंज़ूर पंहिंजे परन खां वधीक उॾाम थो करे, इन जो बिलो कयो। समझो त मंज़ूर जो बिलो थी वियो बाबल साईं। सिर्फ़ एतिरो हुकुम कयो त कयोसि फना जी फूक या ॾियोसि ज़िंदगी जो जीअंदान। मंज़ूर खे मारणो नाहे अकबर, सिर्फ़ एतिरो कयो त महीनो बि अस्पताल में चिचिलाईंदो रहे। अस्पताल जेकॾहिं न वियो न बाबल साईं खट बेड़ो ज़रूर कंदासीं। हिन वक़्तु मंज़ूर बेखौफ़ आहे असां खां। जे पहिरे वार में तव्हां कुझु बि न करे सघियो त ॿिए दफ़े हू तव्हांखे ॻोल्हियो बि हथु न ईंदो। इन करे अकबर कम होशियारी सां थियणु घुरिजे। बाबल साईं मंज़ूर जे मलाइकनि खे बि ख़बर कान पवंदी। तव्हां बेफ़िक्र थी वञो, छो त अकबर जेके कॾहिं ग़लति अंदाज़ो नाहे लॻाईंदी।